नाज़रीन मुलाक़ात बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। वॾे वज़ीर मादली शाह सां WHO जे वफ़द मुलाक़ात कई आहे। वफ़द एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर माइकल रियान जी अॻवानी में वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई। सूबाई वज़ीर अज़रा पेचो, चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत ऐं ॿियनि बि शिरकत कई। वफ़द वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी त हू सिंध जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे रहिया आहिनि। WHO पारां ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में पाणी साफ़ करण लाइ किट्स ऐं ॿियो सामान ॾियण जो ऐलान कयो आहे। WHO पाणी साफ़ करण लाइ 100 नंढियूं मशीनूं ॾियण जो बि ऐलान कयो आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वफ़द चयो त ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में ॿारड़नि में गैस्ट्रो ऐं ॿियूं बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। वॾे वज़ीर मादली शाह चयो त ॿोॾि सूरतहाल खे 1 महीनो थी वियो आहे। 6 लख माण्हू कैंपनि में आहिनि। मुलाक़ात बाबति तव्हांखे आगाह कई पिया। वॾे वज़ीर मादली शाह सां WHO जे वफ़द मुलाक़ात कई आहे। वफ़द एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर माइकल रियान जी अॻवानी में वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई। सूबाई वज़ीर अज़रा पेचो, चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत ऐं ॿियनि बि शिरकत कई। वफ़द वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी त हू सिंध जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे रहिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं पिरो ॿीहर शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो मुलाक़ात बाबति। पाकिस्तान डॉक्टर फालसा माहीपला जेको आहे उनजी सरबराही में वफ़द जेको आहे उन वज़ीर आला मादली शाह सां मुलाक़ात कई आहे। उन मौक़े ते सिहत खाते जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेची हो, चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत, सेक्रेटरी सिहत गुलफ़ार शाह ऐं ॿिया जेके आहिनि उहे पिणु शरीक आहे। उन मौक़े ते वज़ीर आला खे आगाही ॾींदे WHO जी टीम ॿुधायो त सिंध जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे चुका आहिनि। पर चवणो हो त ॿारनि में डायरिया, मलेरिया ऐं ॿियूं बीमारियूं जेके आहिनि उहे पखिड़िजी रहियूं आहिनि। उन मौक़े ते WHO जे वफ़द जो चवणो हो त असां ॾिठो त ॿोॾि मुतासिर ऐं बरसाति मुतासिर जेके इलाइक़ा आहिनि उहे वॾे पैमाने ते उतां जा जेके शहरी ऐं जेके ॿारड़ा आहिनि उहे मुतासिर थी रहिया आहिनि। WHO जी टीम जेको आहे साराईंदे चयो सिंध हुकूमत जा डॉक्टर ऐं जेके नर्सूं आहिनि उहे कैंपनि में बहितरीनु कमु करे रहियूं हुयूं। वॾे वज़ीर सैद मुराद शाह जो चवणो त कोविड जी सूरत हाल खे 1 महीनो गुज़री चुको आहे। हुन चयो त 6 लख माण्हू कैंपुनि में मुंतकिल थिया आहिनि। वॾे वज़ीर जो चवणो त सिंध में पहिरियां कॾहिं बि एॾे वॾे पैमाने ते आबादी मुतासिर न थी आहे। ॿारनि ऐं औरतुनि लाइ न्यूट्रिशन सप्लीमेंट जी ज़रूरत आहे ऐं असां डायरिया ऐं ॿियनि मरीज़नि खे रोकण जी कोशिशि करे रहिया आहियूं। उन मौक़े ते सिहत खाते जी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचो जो चवणो हो त ॻोर वारियूं औरतूं कैंपनि ऐं रोडनि ते जेके रहनि थियूं उन्हनि खे तिबी सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि। वॾे वज़ीर जो चवणो हो त असांखे ॿोॾि मुतासिरनि लाइ साफ़ पाणी जो बंदोबस्तु करणो आहे। उन मौक़े ते WHO जे वफ़द ॿोॾि मुतासिरीन लाइ सिंध हुकूमत खे भरपूर मदद जी आस कंदे। ठीकु आहे, महिरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾियण लाइ।